टंडोजाम में अलाउद्दीन सिद्दीकी ट्रस्ट पीर नूरुल आरफीन सिद्दीकी जी हिदायतुनि ते टंडोजाम शहर में औरतुनि ऐं ॿारनि में मच्छरदानी ऐं कपड़ा जो तक़सीम कई वई, जंहिंमें अलाउद्दीन सिद्दीकी ट्रस्ट पारां टंडोजाम ऐं आसपास जे इलाइक़नि में मिसकीन ऐं सैलाबियुनि मुतासिरनि ग़रीब ख़ानदाननि में राशन ॾिनो वियो। साफ़ पाणी ऐं कपड़ा सिंध ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तक़सीम कयो पियो वञे, जिन में अॼु 1000 ख़वातीन ऐं मच्छरदानी ऐं कपड़ा विरहाया विया। ख़लीफ़ा राव रज़ा नक्शबंदी चयो त पीर नूरुल आरफीन सजादा नशीन दरबारी आलिया शरीफ़ जे हुकुम ते औरतुनि में वयूं आहिनि ऐं जल्दी मर्दनि में मच्छरदानियूं ऐं कपड़ा विरहाया वेंदा। ऐं चयो वियो त हैंडपंप ज़रूरतमंद ग़रीब ख़ानदाननि जे घर में लॻाए ॾिना वेंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अलाउद्दीन सिद्दीकी ट्रस्ट के ज़ेर एहतमाम आज दारुल उलूम सिद्दीकिया रशीद कॉलोनी में टंडोजाम और इसके आसपास के जो देहात हैं उनके जो ज़रूरतमंद मुस्तहिक लोगों के अंदर स्पेशली बारिश और सैलाब के मुतासरीन में हज़ारों की तादाद में नए कपड़े और जो है मच्छरदानियाँ तकसीम की गई हैं। अल्लाह ताला से दुआ है कि इसे अपनी बारगाह में कबूल फरमाए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।